सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। चेयरमैन SPSC सेक्रेटरी ऐं इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया त चेयरमैन SPSC सेक्रेटरी ऐं इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। चेयरमैन SPSC सेक्रेटरी इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। चेयरमैन SPSC सेक्रेटरी इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। चेयरमैन SPSC सेक्रेटरी इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। चेयरमैन SPSC सेक्रेटरी इम्तिहाननि वारो कंट्रोलर अदालत में पेश थिया। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमलदरामद रिपोर्ट पेश कई वई। सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरीअ खां इम्तिहान न वठण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। तफ़सील मालूमाती कराची मां सिंध TV न्यूज़ से रिपोर्टर सिकंदर भुट्टो खान। जी सिकंदर, ॿुधणी बाबति आगाह कजो। हाजी बारवी सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां माज़ूर शहरियुनि खां इम्तिहान न वठण वारो मामलो आहे। माज़ूर शहरी मुशर्रफ जी तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेक्रेटरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन कंट्रोलर इम्तिहानात ऐं ॿिया जेके आहिनि त अमलदार उहे अदालत में पेश थिया आहिनि। अदालत में जेको आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां रिपोर्ट बि जमा कराई वई आहे। कमीशन तरफ़ां अदालती हुकुम ते अमल दरामद रिपोर्ट पेश कई वई। जवाब में इहो चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन में का बि आसामी नथी ठहे। जवाब में इहो बि चयो वियो आहे त असां दरख़्वास्त गुज़ारनि जो इंटरव्यू वठण लाइ तयारु आहियूं, पर ख़ासि माण्हू माज़ूरनि जी कोटा ते आसामियूं जेके आहिनि त उहे घटि आहिनि। पब्लिक सर्विस कमीशन पारां जवाब में इहो बि चयो वियो आहे त आसामियुनि बाबति फ़ैसिलो करणु क़ानूनी खाते जो अख़्तियार आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार जो इम्तिहान वठण जी बि हिदायत करे छॾी आहे। अदालत कानून खाते खे हिदायत कई आहे त ख़ासि माण्हू यानी माज़ूर कोटा जे लाइ आसामियुनि वारे कोटा ते ॿीहर नज़रसानी कई वञे। अदालत तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेक्रेटरी ऐं कंट्रोलर इम्तिहानात खे शोकाज़ नोटिस बि जारी करे कयो हो। माज़ूर शहरियुनि पारां दाख़िल कयल दरख़्वास्त जेको आहे त अदालत हाणे उकलाए छॾी आहे। अदालत जेको आहे त चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेक्रेटरी ऐं कंट्रोलर इम्तिहानात जा ज़मानत जोगा गिरफ़्तारी वारंट जेके आहिनि त उहे जारी कया हुआ। गुज़िरियल ॿुधणी दौरान तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते अदालत जवाबदारनि जा माफ़ी फ़र्द जेके आहिनि त उहे 50,000 रुपयनि जा कागज़ी मचलका जमा कराइण एवज़ वारंट जेके आहिनि त जारी थियल उहे बंदि कया हुआ, ख़तमु कया हुआ। ऐं दरख़्वास्त ख़ासि करे माज़ूर कोटा ते नौकरियुनि लाइ
कमीशन में दरख़्वास्त ॾिनी हुई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवाणो दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे इहो बि ॿुधायो त कमीशन तरफ़ां दरख़्वास्त खे इम्तिहान शिरकत लाइ एडमिट कार्ड बेपुर जारी कयो वियो हो। अदालत 28 अप्रैल 2026 ते दरख़्वास्त गुज़ार मुशर्रफ जो इम्तिहान वठण जो हुकुम बि ॾिनो हो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो अदालत में अहिड़ो चवाणो। जी महिरबानी वाजी सिकंदर आगाह करण लाइ।